असां ॻाल्हाईंदासीं उनजो हिकु तरायल आहे जेको जंहिंसां मां स्टार्ट कंदुमि। कल्ह वुमेन्स डे बि मल्हायो वियो आहे। हे सॼो महीनो औरतुनि जी आज़ादीअ जो महीनो आहे, त हुनजो हिकु तरायल आहे त सुर्खीअ लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े गाए। सुर्खीअ लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े गाए, सांझ बि सुर्खी लाए कंहिंजा राग लापे वेठी। सुर्खी लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े गाए, सांझ बि सुर्खी लाए कंहिंजा राग लापे वेठी। राति थियण खां अॻु में पंहिंजी मूंझ मरोड़े गाए, सुर्खीअ लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े गाए। जनमनि जूं चथरूं ऐं टोकूं रूह तां रोड़े गाए, जनमनि जूं चथरूं ऐं टोकूं रूह तां रोड़े गाए। हू ॾिस वीना अंधियारे में राग लापे वेठी, सुर्खीअ लॻल चपनि जा टाका ट्रोड़े मोड़े गाए, सांझ बि सुर्खी लाए कंहिंजा गीत लापे वेठी। सो अनवर पीरज़ादे जी जेको फेमिनिस्ट पहलू आहे उन में ईअं न आहे त हू सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदो हो या हू सिर्फ़ु लिखत में ईअं हूंदो हो, पर उन प्रैक्टिकल मिसाल बि आहिनि। असां ॾिठो डॉक्टर ज़ुबैदा जो जेको सेशन जो महूरत थियो त उहा उन्हनि औरतुनि मां हुई जिन खे हुन तालीम ॾिनी। उन में बेहस्त ख़ातून असांजो हिकिड़ो ॻोठ जो रोल मॉडल कैरेक्टर आहे जंहिं सॼी उमिरि औरतुनि जी तालीम खे ॾिनी ऐं हाणे हेड मिस्ट्रेस जे हैसियत में रिटायर कयो। मीरा सिंध जी नाले वारी शाइरा आहे जंहिंजी नसरी नज़म अॼु बि नओं आहे ऐं उहा बि एजुकेशन सां सलाड़ियल रही। उन खां अलावा हुनजो जेको ॿियो कंट्रीब्यूशन औरतुनि जे हवाले सां रहियो त 70s वारे दौर में औरतुनि जी अदबी संगत जी शाख सॼे सिंध में बलड़ेजीअ में क़ाइमु थी, जेका अनवर पीरज़ादे जे कोशिशुनि सां, जंहिंजी मलका पीरज़ादो सेक्रेटरी हुई जंहिंमें मीरा हूंदी, ऐं उहा सिंधी अदबी संगत जी शाख एतिरनि सालनि खां पोइ वरी बि बलड़ेजीअ में अचे रिवाइव थी, जंहिंजी सिंधू सेक्रेटरी हुई। ऐं इहा शाख हाणे मर्कज़ में रजिस्टर्ड शाख, माना बलड़ेजीअ जूं जा 2 वोट औरतुनि जा हुनजे इलेक्शन में काउंट थींदा। सो इहे प्रैक्टिकल एग्ज़ाम्पल्स आहिनि जेके हुन जा। त असां मैडम हमीदा गांगरो सां स्टार्ट कंदासीं। इहो बि हिकिड़ो प्रैक्टिकल एग्ज़ाम्पल आहे त नज़ीर अब्बासीअ सां जेको हू साथी हो, मैडम सां साथी हो, ऐं मैडम जो जेको किताबु आहे पीड़ा जो सफ़र, उनजो महाग बि अनवर पीरज़ादे जो लिखियलु आहे। ऐं हुननि में लिखियो त हीउ इनकलाब जो सफ़र आहे। त तव्हां जॾहिं रियाज सख़्त मार्शला में बलड़ेजी तव्हांजे लाइ पनाहगाह रही ऐं ज़ुबैर ऐं लुत्फ़ अनवर पीरज़ादे जे गाइडेंस में तव्हांखे ॻोठ वठी ईंदा त उहा तव्हां माना उहे यादगिरियूं उहे शेयर कयूं त अनवर पीरज़ादे जो औरत ॾांहुं रवैयो ऐं तसवुरु छा हो? महिरबानी अमर। सभ खां पहिरियां त मां मुबारकबाद ॾियां थी त अॼु ही जेको मेड़ो मचायो आहे, ऐं मां सम्झां थी त तारीख़ तॾहिं ठहंदी आहे जॾहिं तारीख़ जे किरदारनि खे विसारबो न आहे। ऐं बिल्कुलु अदाम अनवर पीरज़ादो त का विसारण वारी शख़्सियत आहे ई कोन। ऐं मां दाद ॾींदसि उन जे सभिनी धीअरुनि पुटनि ऐं मिटनि माइटनि सभिनी खे त उन जी सरवाणीअ में हे सॼी सिंध जे काफ़िले खे जमा करनि था, हिकिड़ो हुजूम ठाहिनि था। उन हुजूम में असां बि अची करे थोरी घणी पंहिंजी कंट्रीब्यूशन कयूं था ऐं असां अदा अनवर पीरज़ादे खे यादि कयूं था। अॼु ही मेलो आहे। मां ज़रा रखे चुम मेलो छो, ॿिया लफ़्ज़ खुटी विया छा? ईअं थो लॻे ॼण कलंदर जे मेले ते था वञूं, शाह जे मेले ते था वञूं, अहिड़े तरीक़े सां। बहरहाल पर इहो हिननि जो हक़ु आहे। जेको कुझु बि हुननि नालो रखियो आहे, जीअं बि रखियो आहे, उहो बिल्कुलु सही आहे। ऐं मां सभिनी खे जेको आहे सो मुबारकबाद ॾियां थी त एॾो परे खां अची करे ऐं एॾो पासे में आहे, हालांकि हे ॻोठ बि अची करे सभु गॾु थिया आहिनि। मूंखे थोरी देरि थी वई, मोज़रत मां कंदसि उन्हीअ जी, पर ज़रूरु के सबब हूंदा। हाणे तव्हां पुछियो आहे त अदा अनवर पीरज़ादे खे असां कीअं ॾिठोसीं। तव्हां इहो पुछो त अदा अनवर पीरज़ादो छा न हुयो, हुन जूं सलाहियतूं, हुनखे कुदरत जेका ॾात ॾिनी हुई
उन्हीअ में अदा अनवर पीरज़ादो हिकिड़ो लिकियल हुयो ऐं उहो हिकिड़ो ॿूटो थी करे उभरियो। हू जॾहिं ॿूटो थी करे उभरियो त असांखे अदा अनवर पीरज़ादो हिकिड़ो मुहक़िक़ बि नज़र अचे थो, हिकिड़ो तारीख़दान बि नज़र अचे थो, शाइर बि नज़र अचे थो, अदीब बि नज़र अचे थो, सहाफ़ी बि नज़र अचे थो, सिंधी बि नज़र अचे थो। पर मूंखे सभिनी खां वधीक पंहिंजो हिकिड़ो नज़रियाती साथी नज़र अचे थो, छाकाणि जो जॾहिं हुन कुझु बि कयो, कुझु बि करण जी कोशिश कई त हुन नज़रियाती हैसियत में ई कई। हुन दरिया जो जॾहिं सफ़र शुरू करे थो त हू रोहड़ीअ खां या उतां नथो करे सखर खां, पर हू बाक़ाइदा हिमालय खां शुरू करे थो। ऐं जेकॾहिं हक़ीक़त इहा आहे ऐं उन्हीअ खे सॼो पढ़ी करे ॾिसिजे त हुन दरिया जे जिथे जिथे दरिया में हुन महसूसु कयो आहे त किथां पाणीअ जी खोट आहे ऐं इन्हीअ जो अची करे जेको दर्द अची करे सिंध में ख़तमु थिए थो, उहो बिल्कुलु हुन हक़ीक़त बयानु कई आहे। त इन्हीअ मां ज़ाहिर थिए थो त माना हू मुहक़िक़ जॾहिं आहे तॾहिं हुन वटि इहो तसवर न आहे त मां केरु आहियां, मां सिंधी आहियां, महाजिर आहियां या केरु आहियां। सिर्फ़ु हुनखे हिकिड़ी तहक़ीक़ात करणी आहे त हिन धरतीअ ते जेके शयूं आहिनि जेके असांजी बि अॻिते हली करे सुञाणप बणजनि थियूं, उन्हीअ जा कहिड़ा सबब आहिनि, उन्हीअ जा कहिड़ा मरहला आहिनि। हू जॾहिं कुते जी क़बर ते बि वञे थो त उते बि वञी करे जेका ज़िक्र कयो अथई बदर अबड़े सां गॾु, जेको बदर अबड़े बि लिखियो आहे, असां बि थकिजी पवंदासीं, शायदि अदा इश्तियाक अंसारी बि आहे, ऐं जेको आहे सो पर अनवर में चई का झोली न ईंदो लचक ई न थींदी। त चवण में मक़सदु इहो आहे, चवण जो मक़सदु इहो आहे त हुन माण्हूअ में फिज़िकली जेके सलाहियतूं हुयूं उहे हिकिड़ियूं जुस्तजू जूं हुयूं। वरी जॾहिं हू हिकिड़ो शाइर थी अचे थो ऐं चवे थो ए चंड भिटाईअ खे चइजां, त हाणे चंड ऐं भिटाई धरतीअ ते आहे, चंड आसमान ते आहे। हाणे इन्हीअ चंड खे जे तव्हां ॾिसो त चंड किथे किथे नज़र नथो अचे। छा चंड तव्हांखे का कंहिं ख़िते जी विरासत करे ॾे थो? जे चंड तव्हां पंजाब में वञी करे ॾिसो बि चंड तव्हांखे नज़र अचे थो, धरतीअ जे कहिड़े बि हिसे ते ॾिसो चंड तव्हांखे नज़र अचे थो। माना हुन मुबहम अंदाज़ में भिटाईअ खे इहो पैगाम ॾिनो आहे चंड जे ज़रिए त जेको हिते जेके हालतूं आहिनि ऐं जेके हिते मसइला आहिनि ऐं जेके हिते माण्हू आहिनि उन्हनि जूं ज़्यादतियूं जेके उन्हनि सां थियनि थियूं, हू दाह वञी सॼी भिटाईअ खे ॾिए थो। भिटाईअ खे इन्हीअ जे करे ॾिए थो जो भिटाई वटि बि का विरासत कान्हे का। भिटाई खे जेकॾहिं असां पढ़ूं था त हुन हारियुनि नारियुनि मारूअड़नि झांगीअड़नि कंहिंजो न ज़िक्र कयो आहे। हाणे वरी जेकॾहिं उन्हीअ में इहा शइ ॾिसिजे त भिटाईअ औरत खे तहफ़ुज़ ॾिनो आहे, ऐं तहफ़ुज़ जो मिसाल इहो आहे त हुन सूरमी चयो आहे। ऐं ॿियो मिसाल इहो आहे, तव्हां फेमिनिज़म जी ॻाल्हि कयो था, ॿियो मिसाल इहो आहे त जॾहिं तव्हां शाह खे पढ़ो था, सूरमियुनि खे पढ़ो था, त पहिरियां औरत आहे पोइ मर्द आहे। माना उते हिन बराबरी ॾिनी आहे। ऐं उन्हीअ खां पोइ मां इख़्तिलाफ़ नथी कयां, जेके माण्हू चवनि था, जेके बि असांजा साथी आहिनि चई विया आहिनि या चवनि था त अनवर पीरज़ादो सिंधी हुयो, बिल्कुलु हुयो। केरु चवंदो त सिंधी न हुयो? हू सिंध जाओ हुयो, हू मोहन जे दड़े जे कुख में पलियो हुयो, ऐं उन्हीअ खां पोइ हुन पंहिंजी सुञाणप जेका रखी उहा पूरी दुनिया जे लाइ रखी। पूरी दुनिया में जिथे बि असांजा पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हू आहिनि उहे अनवर पीरज़ादे जी जुस्तजू खे, जेकॾहिं हुनजी शाइरीअ खे जेकॾहिं हुनखे पढ़नि था त फ़ख्र महसूसु करनि था। ऐं उन्हीअ खां पोइ ॿियो मिसाल इहो आहे त आख़िर लिटिल मास्को हुन बलड़ेजीअ खे छो चयो? माना त अनवर पीरज़ादो सोशलिस्ट हुयो, कम्युनिस्ट हुयो, ऐं हू कम्युनिस्ट नज़रिए खे मान ॾियण जे लाइ, सोशलिज़म खे मान ॾियण जे लाइ हुन पंहिंजे बलड़ेजीअ खे लिटिल मास्को जो नालो ॾिनो। इन्हीअ जे करे जो 1917 में जॾहिं बल्शेविक इनकलाब अचे थो त उन्हीअ इनकलाब जा असरात असांजा जेके मुल्क आहिनि, पसमानदा मुल्क हुया, उन्हीअ ते तमामु सुठा असर पिया हुआ। ऐं वरी जेकॾहिं कार्ल मार्क्स जे नज़रिए खे पढ़ी करे ॾिसिजे त दुनिया जे महिनत कशनि जो जेको नज़रियो हुयो उन्हीअ में तहफ़ुज़ आहे। उन्हीअ तबिके जो जेको तबिको इस्तेहसाल जो शिकार थो थिए।
हाणे हिते जेकॾहिं इस्तेसाल जी असां ॻाल्हि कंदासीं त जागीरदार छा तव्हांजे सिंध जे हारीअ ते ज़ुल्म नथो करे? छा जेको आहे वॾेरो असांजे सिंध जे हारीअ ते ज़ुल्म नथो करे? त अहिड़े तरीक़े सां पूरी जेकॾहिं असां सॼी हिन फ़लसफ़े खे पढ़नि था त सरमाएदार मज़दूर ते इस्तेसाल करे थो, त इन मतिलबु आहे त अदा अनवर पीरज़ादे जी जेका जुस्तजू हुई उहा हिकिड़े ईअं खणी चइजे त महिनत कश तबिके सां वाबिस्ता हुई। जीअं त हाणे अमर बि ॿुधायो, ऐं मां उन टाइम ते स्टील टाउन में बि रहंदी हुयमि, त घणे क़दुरु मूंखे कॾहिं बि मूंझ थींदी, परेशानी थींदी, वञी अदा अनवर खां कचहरी करे मोटी ईंदी हुयमि। हिकिड़े ॾियारे मां चयोमांसि अदा हाणे तव्हां सोशलिस्ट बि आहियो, कम्यूनिस्ट बि रहिया आहियो, नज़ीर ऐं मां ईंदा हुआसीं तव्हां वटि, तव्हां सां कचहरियूं थींदियूं, भला माण्हू चवनि था त तव्हां अजरक पायो था त माना सिंधी आहियो। अदा अनवर पीरज़ादे मूंखे चयो अजरक मां इन लाइ पायां थो त हिन में हिकु त सिंधी माण्हूअ जी ॾात, सिंधी माण्हूअ जी सोच ऐं सिंधी माण्हूअ जी जेको दानिश आहे, जेको ज़हीन आहे, उन ज़हानत हुन में आहे। त हुन आसमान ऐं धरती, आसमान जी कॉम्बिनेशन में माना सिज निकिरे थो ऐं तारा निकिरनि था, ॻाढ़ाण अचे थी, वरी राति जो निराण अचे थी। इन्हीअ में जेका आहे सा सिंधी माण्हूअ जी जेका सोच आहे तमामु वसी आहे, ऐं उहा हिकिड़ो सिंधी हुयो जंहिं इहो अजरक ठाहियो आहे। त मुंहिंजे लाइ अजरक जो जेको मान आहे उहो माना त सिंधीअ जी ज़हानत ऐं उन जी महिनत खे मान ॾियणु आहे। अच्छा मैडम, थोरो मां इंटरप्ट कंदुमि। असांजो जो टॉपिक आहे औरत जे हवाले सां, तव्हांजो जो पीड़ा जो सफ़र जो महागुबो न लिखियो आहे, त औरतुनि खे जेको इनकरेज कंदो, या तव्हां जे असांजे कचहरियूं थींदियूं, या तव्हां त उन टफ टाइम्स में रहियो, उन हवाले सां उनजो रोल थोरो आहे। बिल्कुलु, मां उहो ई चवंदसि, ऐं इन्हीअ जे करे जो इहो ज़ाहिर आहे छो मां आख़िर अनवर पीरज़ादे खां छो मुतासिर थियसि। जेकॾहिं तव्हां इहो चवंदा अदा अनवर पीरज़ादो सिंधी हो त मां छा उन जी वज़ाहत न कंदसि छा? सो बहरहाल मां जेको अदा अनवर पीरज़ादे खे ॾिठो, ऐं जॾहिं हुन पीड़ा जो सफ़र वञी करे जॾहिं मां ॾिनोमांसि त उन्हीअ खां पोइ मूंखे हुन ॿुधायो त हमीदा मां लाड़काणे वञा पियो, ऐं सॼी वाट हूअं त मां थोरी निंड कंदो आहियां, पर हिन किताब खे मां पूरे सफ़र में पढ़ण जी कोशिशि कयमि ऐं पढ़ी पूरो कयमि। त हे तव्हांजो पीड़ा जो सफ़र जेको आहे मूंखे ईअं थो लॻे त इन्हीअ में तव्हां हिकिड़ी नज़ीर अब्बासी त लाश जी सूरत में मिलियो न मिलियो असांखे, पर तव्हांखे जॾहिं मां ॾिसां थो त हीअ ज़िंदह लाश आहे, जेको हुन पंहिंजो लिखियो बि आहे। हुन लिखियो त हीअ पीड़ा जो सफ़र त आहे, पर हीअ इनकलाब जो सफ़र बि आहे, ऐं हीअ सिंध जे हिकिड़े इनकलाब जी जोड़ी हुई। ऐं उहा जेका तक़रीर हुन कई, हुन में हुन चयो त हिकिड़ो अंग्रेज़ीअ जो कोटेशन आहे त इंसान ज़ात जी तारीख़ मर्द तरफ़ां औरत ते ज़ुल्म जी तारीख़ आहे, ऐं हुन मतां विसारियो में लिखियो त अॼु असां वटि जेका औरत जी बेइज़ती थिए पई, सा मोहन जे दड़े वारे सिंधी तहज़ीब जे ज़वाल जो तसलसल आहे। मैडम तव्हां वटि मां अचां थो हाणे थोरो, मैडम सुरैया खां मां हिकिड़ो सुवालु कंदुमि। मैडम, असां सिंधी शाइरी जॾहिं ॾिसूं था त उन में मर्द वटि जेको औरत जो तसवुरु आहे उहो महबूबा वारो वधीक आहे या माउ वारो वधीक आहे, पर उहो औरत खे कंपेनियन या स्ट्रगल में या एज़ अ साथी उनखे पंहिंजे डायलॉग में घटि शामिल कनि था। ताज़ो अयाज़ मेले में कोई न त सेशन बि थियो त अयाज़ जी शाइरीअ में औरत जो तसवुरु। सो अनवर पीरज़ादे जी शाइरी जॾहिं असां ॾिसूं था त उन में औरत हुनजी महबूबा सां गॾु हुन सां आंसू गैस में जॾहिं हुन जूं अखियूं बंदि थियूं थियनि त उहा थी चए त ईअं थो लॻे असांजूं दिलियूं ॻंढिजी पेचिजी हिकु थी वियूं आहिनि, या उहो जॾहिं चए थो त तुंहिंजी सनड़ी चोटीअ जो जे हिकिड़ो सनड़ो वार बि हींअर लांग बूट जे हेठां ईंदो डायनामाइट थी फाटी पवंदो। त इहा जेका हुन में औरत खे गॾु खणी हलण जो, ऐं इहा इन हवाले सां तव्हां कुझु? मां इहो चवंदसि, तव्हां ॻाल्हि कई शाइरीअ जी, ऐं चओ था त सिंधी शाइरी, इहो सिर्फ़ु सिंधी शाइरी न पर दुनिया जी जेका बि शाइरी आहे, चाहे त शाइरीअ में जेको रोमांस आहे उहो हिकिड़ो बुनियादी जुज़ आहे। शाइर भली केॾो बि कम्यूनिस्ट हुजे, सोशलिस्ट हुजे, कॉम्परस्ट हुजे, हुनजे शाइरीअ में तव्हांखे रोमांस ज़रूरु मिलंदो, पर फ़र्क़ु इहो आहे त रोमांस खे हर को शाइर मुख़्तलिफ़ अंदाज़ सां पेश करे थो।
ऐं सिंधी शाइरीअ में इहो चवणु बिल्कुलु ई ग़लति आहे, तव्हां सिर्फ़ु रोमानवी आहे, छाकाणि असांजो जेको सभ खां वॾो शाइरु आहे शाह अब्दुल लतीफ़, उन में रोमानियत बिल्कुलु आहे, पर उन में हुन रोमांस जो हक़ु औरत खे थो ॾिए, मर्द खे न। यानी महबूब औरत आहे ऐं महबूबा मर्द आहे शाह साईं वटि, जॾहिं त ॿियनि शाइरनि वटि औरत महबूबा हूंदी आहे। सो इहो असां वटि न रहियो आहे, ऐं शायदि इन ई जे करे शाह साईं जे इन ई गुणनि जे करे अनवर बि उन जो तमामु घणो पारखू थियो, छाकाणि जेतिरी आज़ादी जेतिरी अहमियत शाह साईं औरत खे ॾिनी आहे, उहो मुखातिब बि औरत खे थो थिए। सरतियूं शाह अब्दुल लतीफ़ जे, इहो त नथो चए त अदा अब्दुल लतीफ़ जे, अदियूं अब्दुल लतीफ़ जे, त उहो मुखातिब बि औरतुनि खे आहे, हुन जूं हीरोइनियूं बि औरतूं आहिनि, सभु जा सभु औरतुनि जे नाले ते सुर आहिनि, मारुई उमर सभु कुझु, हुन को सुर उमर जे नाले ते त न रखियो, मारुईअ जे नाले ते रखियो। सो इन जे करे सिंधी शाइरीअ में इहो कोन्हे, ऐं इहो ई अनवर बि कयो त अनवर जे शाइरीअ में रोमानियत तमामु घणी आहे, हुनजे कहाणियुनि में बि जेको अॼु तव्हां ॾिठो, पर उन औरत खे अहमियत ॾिनी आहे, औरत लीडिंग रोल अदा करे थी, जेको तव्हां शेर कोट बि कयो त उन, ऐं हुनखे इन ॻाल्हि ते सख़्तु इहा ॻाल्हि ख़राबु थी लॻे त औरत खे अहमियत न ॾिनी वञे। ऐं हुन हिकु हंधि लिखियो आहे त असां ॾाढा क़ाबिल माण्हू आहियूं, पर असां औरत जे मामले में ॾाढा ज़ालिम माण्हू आहियूं। असां इंसानी आबादी जेका आहे उन जे अधु खां वधीक असां खारे हेठि वारे छॾियो आहे, ऐं उन्हनि खे गजर मोरीअ वांगुरु रोके कुहूं था, त इहो हुन चयो आहे त हुन औरत खे हमेशह अहमियत ॾिनी आहे, पंहिंजे लिखणनि में बि त पंहिंजे कहाणियुनि में शाइरीअ में। हे जेको तव्हां शेर पढ़ियो उहो कुझु हीअं आहे त एतिजाल तुंहिंजे सोणीअ चोटीअ जो जे हिकिड़ो सनड़ो वार बि हींअर लांग बूट जे हेठां ईंदो डायनामाइट थी फाटी वेंदो, तुंहिंजे सिबियल चपनि मां जे हिकु जुमिलो ॿाहिरि निकिरी ईंदो, बंदिश पियल किताब थी वेंदो, रह जो पलव वराए जंहिंसां ककरनि वांगुरु सिंजू लिकाईंदी आहीं, जे रत में बुॾंदो झंडो बणिजी वेंदो, तुंहिंजे चादर चौधी वारी फाड़े चीरे ॿाहिरि निकिरी ईंदीअ, मारुई बणिजी वेंदीअ, अॼु जो उमिरि बर्बादु थी वेंदो, चंड खिड़ी पवंदो ऐं राति वॾियूं थी वेंदी। माना इहा थो चए त समाज में तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं हुनजी अॻुवाणी औरत कंदी। सो इहो हुनजी ख़ुशूसियत आहे। सही आहे। अच्छा मैडम, हाणे तव्हां वटि ईंदासीं। अत्या दाऊद बि अॼु हिन में सेशन में हुई, पर उहा अची न सघी, त अत्या दाऊद इहो ॿुधाईंदी आहे त जॾहिं असां सिंधी अदबी संगत में हूंदा हुआसीं त अनवर असांखे तमामु घणी एनर्जी ॾींदो हो, हुन में हौसलो अहिड़ो हूंदो हो जॾहिं ॻाल्हाईंदो। ऐं अनवर पीरज़ादो जेकॾहिं इहे सभु औरतूं हिते वेठियूं आहिनि, अखियुनि ॾिठियूं शायदि आहिनि, त जॾहिं ॻोठ जा के सहरा थींदा हुआ त उन्हनि में बि इन्वॉल्व थी उन्हनि जा सहरा ॿुधंदो, हुननि खां लोक मुहावरनि जूं मानाऊं पुछंदो, ऐं उहो एॾो माना डेडिकेटेड हुयो जो हिकिड़े शाह लतीफ़ जे सेमिनार में हुन चयो त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेनेटिक साइंस ते जेका तहक़ीक़ थिए पई उहा हिकु ॾींहुं साबित कंदी त जेकॾहिं हू त एथियस्ट हो, पर चई जेकॾहिं ख़ुदा जो को वजूदु हूंदो त उहा औरत हूंदी। तो तव्हांजो हुनजो समूरो जेको औरतुनि लाइ रवैयो हो, जेको ॻोठ में तव्हां ॾिसो था, उन हवाले सां तव्हां। इलाही ॾुखी ॻाल्हि तव्हां पुछी आहे। ॻोठ में औरतुनि जे तरफ़ हुनजो रवैयो त तव्हांखे इन मां ई अॼु अंदाज़ो थी वञणु खपे त कंहिं आम तरह शहर जे फंक्शन में बि एतिरियूं औरतूं असां न ॾिसंदा आहियूं जेके हिन फंक्शन में असांखे ॾिसण में आयूं आहिनि, ऐं वॾे उत्साह सां सभु शामिलु थियूं आहिनि, ऐं केॾे एतमाद वारियूं औरतूं नज़र थियूं अचनि। हुननि जे हलण में हिकिड़ो वकार आहे ऐं घुमण में एतमाद आहे, ॻाल्हाइण में हुननि खे पक आहे हू जेको ॻाल्हाइनि थियूं सही थियूं ॻाल्हाइनि। त इहा शइ जेका आहे उहा हिननि वटि कीअं आई? उहा शइ हिननि वटि आई आहे त हुननि खे पंहिंजे घर में उहो माहौल मिलियो। हुननि इहो ॾिठो त हिननि जे घर जो जेको मर्द आहे उहो हुननि खे कहिड़ी इज़त ऐं तकरीम सां ॾिसे थो पियो। हुननि इहो ॾिठो त जेकॾहिं किथे बि का बेअखियाई थिए थी त शायदि हिन जी वाहुर करण वारो को माण्हू आस पास मौजूदु आहे, ऐं इहो माण्हू उहो शख़्स जेको हुयो
जेकॾहिं अनवर पीरज़ादो हुयो त उन खां अॻु में शायदि हुन जा वॾा बि हुया जिन खां उनखे इहा शइ मिली आहे। इहा शइ तव्हांखे पंहिंजे घर मां मिलंदी आहे। मां पंहिंजो मिसाल ॾेई थी सघां, मां नजमा जो मिसाल ॾेई थी सघां, जंहिंजो वालिद साहबु अब्दुल फ़ताह मेमण, जंहिंखे इहा हिकिड़ी धीअ हुई, पर हिन सभिनी खां वधीक पंहिंजे धीअ खे अहमियत ॾिनी। त इहो छा हुयो? हिकिड़ा इहे अमूमी रवैया थिया थियनि। मुंहिंजो बाबा 4 छोकिरियूं हुयूं, उन छो इहो फ़ैसिलो कयो त मुंहिंजूं धीअरूं पढ़ंदियूं? न करे आहे फ़ैसिलो, विहाण कंहिंजे सौट मासात सां परणाए छॾिया, असां छा कयूं? पर इहा शइ तव्हांखे पंहिंजे घर मां थी मिले ऐं मर्द मां थी मिले। औरत माउ वीचारी छा बि करे औरत, पर तव्हांजा जेके सोसाइटी रोल्स मुख़्तस करे छॾिया, माईअ खे मानी पचाइणी आहे, माईअ खे ख़िदमत करणी आहे, माईअ खे ॿार पालणा आहिनि, माईअ खे मर्द जो हुकुम मञिणो आहे, वरी उनखां जेका ससु जेका औरत हूंदी उनजो बि हुकुम मञिणो आहे, जेका वरी ज़ालिम थी निकिरे। चवण जो मतिलबु इहो आहे त इहे रवैया केरु थो मुतयन करे? इहे रवैया तव्हांजो शऊर, तव्हांजी तालीम ऐं हिकिड़ी इंसानियत जेका तव्हांजे अंदर में हुजे। हाणे अलाह साईं जेकॾहिं औरत निकिरी थो पवे त महिरबानी करे अॼु ॿुधायो, ताकी जेका रुमानी शाइरी थी थिए ऐं माण्हुनि जो जेको शौक़ु आहे अलाह खे ॻोल्हण जो, जुस्तजू खे ॻोल्हण जो, उहो वधीक तव्हांखे मज़बूत थी मिलंदो ऐं शायदि शाइरी मटिजी वञे। सो अनवर जेको हो हिकिड़ो इंसान हुयो। मां मर्द ऐं औरत जे नखो हुनखे मथे थी खणी वञा। हिकिड़ो इंसान हुयो ऐं जेको इंसान हूंदो उन में इंसानियत उनखे ॿुधाईंदी त औरत बि इंसान आहे। ऐं जेकॾहिं औरत इंसान आहे त हुननि जो हुन सां वहिंवार हिकु जहिड़ो ई हुअणु खपे जेको हिकु मर्द सां थींदो। तव्हां हुनखे ग़ुलाम न तसवुरु कयो। उन जा रोल मुख़्तलिफ़ थी सघनि था, उहे बि तव्हां पाण था मुतयन कयो। पर तव्हां ॿाहिरि वञो मग़रिबी मुल्कनि में, उते त मर्द ईअं एॾो सिधो लॻो पियो आहे काठीअ वांगुरु, जो जॾहिं घर थो अचे त न हेॾे थो ॾिसे न होॾे थो ॾिसे, सिधो बोरची खाने में थो घिड़े। ऐं जेकॾहिं सिंक में थांव पिया आहिनि त जल्दी जल्दी थांव धोईंदो त ज़ाल अचे थी पई हाणे नौकिरीअ तां, त उहा कावड़िजी न पए त तूं अञा ताईं थांव बि न धोता आहिनि। बिकॉज़ दे आस्क दिस क्वेश्चन। उते उन्हनि खे ख़बर आहे त असां ॿई गॾिजी महिनत था कयूं, ॿारनि खे ॾिसणो आहे, माई इलाही थकिजी थी अचे त इहे मां अची वियो आहियां पहिरीं त मां इहो कमु करे सघां थो पियो। इहे नज़मा खे यादि हूंदो, असां जॾहिं 2-3 साल अॻु में साना जी कॉन्फ्रेंस में असां हुयासीं, हिकिड़ो उन्हनि सेशन रखियो उते, ऐं चयूं त सिंध में औरतुनि केतिरी तरक़ी कई आहे, कीअं माहौल मटियो आहे, फलाण थियो आहे, छा उनखे हक़ मिलिया आहिनि न मिलिया आहिनि। सो उते मां बि हुजां, सुल्ताना सिद्दीकी बि हुजे, ॿियूं बि हुजनि, फहमीदा बि हुई, नूरुलुदा शाह बि हुई। उते डिस्कशन पई थिए। उते हिकिड़ो अधो उथी बीह रहियो, चवणु लॻो असां हिते औरतुनि खे जेके आहिनि से सभु हक़ ॾिना आहिनि, असां औरतुनि खे सभु हक़ ॾिना आहिनि। मुंहिंजी ज़ाल, उहो शायदि हालामो आयो, नालो विसरी वियो आहे मूंखे, आई का पढ़ियल कोन्हे, पर अॼु ॾिसो उहा गाॾी थी हलाए, उहा ग्रोसरी थी करे पई, ऐं मुंहिंजे ॿारनि खे स्कूल मां वठी ईंदी आहे। असां माइनि खे सभु असां एम्पावर कयो आहे माईअ खे। त मां हुनखे जवाबु इहो ॾिनो, माफ़ु कजांइ अदा, इहो तो एम्पावर न कयो आहे, इहो सिस्टम तोखे मजबूर कयो आहे त तूं हुनखे एम्पावर कर। इहा ई तुंहिंजी ज़ाल इन सिस्टम में जेके तूं हुनखे न कढ, तुंहिंजी गैरत जागी पवे ऐं तूं चए त न न न न तूं घर में वेठी हुज, सभु मां थो कयां, त मुंहिंजो तूं नौकिरीअ ते न वञी सघे। दिस वूमन हैज़ द कैपेसिटी and has the talent and has the will to do this. हुआ न पढ़ण जे बावजूदि हुन ड्राइविंग सिखी आहे, हुआ ग्रोसरी करे ॼाणे थी पई, तुंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾे थी वठे थी, ताकी तूं वञी पंहिंजे कंसंट्रेशन सां नौकिरी कर। जे हुआ इहो कमु न करे त मां ॾिसां त तूं नौकिरी करे ॾेखार। सो दिस इज़ द सिस्टम। तव्हांजो जॾहिं सिस्टम हिकु शइ खे एक्सेप्ट थो करे, क़बूलियत थी वञे, हिन शहर हिन ॻोठ में क़बूलियत थी वई आहे हिकिड़ी शइ जी, छोकिरी पढ़ंदी, छोकिरी नौकिरी कंदी, छोकिरी हुन सां मूंसां गॾु हलंदी, तूं छो पंहिंजी ज़ाल खे एडमायर कंदो आहे? छो त हुन में टैलेंट आहे, तूं हुनखे अॻिते थो वधाए पियो। मुंहिंजे मुड़ुस मूं छो यकीन कयो? हुनखे ख़बर ई त आई कैन डू दिस। ऐं हुनजी शादीअ खां अॻु में हुनखे ख़बर ई त मां अचीव कयो आहे का शइ, ऐं हुन चयो त मुंहिंजो को हक़ न आहे त मां हिन जी हिन शइ खे खसियां, छाकाणि त हुन मूंसां शादी कई।
सो इहा शइ जॾहिं मर्द एक्सेप्ट थो करे पियो त मर्दानगी असल में इहा आहे जंहिंखे तव्हां सम्झंदा आहियो त मर्दानगी जेका आहे गैरत आहे, उन खां वधीक को बेगैरत मर्द नथो थी सघे जेको पंहिंजे घर जी माईअ खे दुनिया जे साम्हूं ख़राबु करे त फलाणे सां इन जो तालुक़ु आहे। इन खां वधीक कहिड़ो बेगैरत मर्द हूंदो? कंहिंजो बि तालुक़ु थी सघे थो पियो, कंहिंसां बि थी सघे थो पियो, पर इज़तदार माण्हू उनखे इन जी इज़त ईअं लोहींदो कोन्हे। सो महिरबानी करे पंहिंजा इज़त जा गैरत जा तसवुर हिकिड़ी तरफ़ रखो। औरत इंसान आहे, औरत बावकार आहे। तव्हांजी ज़िंदगीअ मां निकिरी वञे औरत, तव्हां सुबुह जो रुगो मानी पचाए साफ़ कपिड़ा पाए इस्त्री करे घरों ॿाहिरि निकिरी ॾेखारियो मूंखे, मां तव्हांखे सलाम कंदसि। तव्हांजे ऐं हिकिड़ी ॿी शइ बि सम्झो, तव्हां मर्द खे जिस्मानी भली तव्हां मज़बूत सम्झो, पर इमोशनली ॾाढो कमज़ोर आहे मर्द। हुनखे तसली थी खपे, हुनखे तसली थी खपे। यादि कजो, मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कयो। माउ जेकॾहिं आङुर पकिड़े ॿार खे हलणु न सेखारे त पीउ वटि त वक़्तु ई कोन्हे ॿार जे लाइ। उहा हुनखे हलणु थी सेखारे, थिड़ंदे थाबड़ंदड़ ॿार खे पंहिंजी कच्छ में थी विहारे, हुनखे हिमत थी ॾे। ॿाहिरों जॾहिं मार खाई थो अचे त चए थी वञ वरी विड़ी अचु, ॾिसां तोखे केरु थो हथु लाए। नंढड़ी भेण पंहिंजे भाउरनि खे थी बचाए रस्ते में, केरु तोसां विड़ियो आहे, मां बीठी आहियां तोसां। उहा भेण आहे, भेण कुर्बान थी वञे पंहिंजे भाउरनि जे मथां। ज़ाल मिसाल थी मां तव्हांखे ॾियां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, बीबी ख़दीजा, वॾी उमिरि जी औरत, नंढे मर्द सां शादी कयईं ऐं शी हरसेल्फ प्रोपोज्ड, मूंखे हिन शख़्स सां शादी करणी आहे, पैगाम मोकिलियईं। छोकिरी असांजी हिते अॼु थी चए त मूंखे फलाणो माण्हू वणे थो या नथो वणे, त गैरत जी ज़िंदगी दोज़ख आहे। सिंध ईअं कोन हुई जेका सिंध अॼु आहे। सिंध न्याणी सत क़ुरान हुई, त हाणे जॾहिं क़ुरान जो तक़दुस ई कोन्हे त न्याणी सत क़ुरान किथां केरु तस्लीम कंदो। अनवर इन सॼे तसवुर खे वाज़े कयो आहे, हुन औरत खे अलाए किथां खां किथे पहुचायो आहे। मां का शइ न आहियां, पर हुन जॾहिं बि मूं ते मज़मून लिखियो, हुन मुंहिंजी हिकु हिकु ख़ूबीअ खे बयानु कयो, जेका मूंखे बि ख़बर न आहे इहा ख़ूबी आहे भलाए कोन्हे। हुनखे हिकिड़ी मां औरत नज़र पे आयसि जेका माशरे में शायदि का कमु पे कयईं, हुनखे वाज़े कयो आहे। इहो छा हुयो? इहा मुंहिंजी इंकरेजमेंट हुई, या हिन जी इंकरेजमेंट हुई, या हिन जी इंकरेजमेंट। असां हिक ॿिए जी ताक़त आहियूं, असां हिक ॿिए जी स्ट्रेंथ आहियूं। असां औरतूं जॾहिं गॾिजी था बीहूं त असां ताक़त आहियूं, पर जॾहिं तव्हां मर्द सां गॾिजी था बीहो त असां हिकिड़ी वॾी ताक़त आहियूं। सो हाणे तव्हां ते इहो डिपेंड थो करे त तव्हां हिकिड़ो कमज़ोर बदबूदार माशरो ठाहियो या तव्हां हिकिड़ो बावकार ऐं मज़बूत माशरो ठाहियो। ऐं उहो तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं तव्हां हिन शख़्स जे अदराक खे सम्झो ऐं इहो सम्झो त औरत खे जेसि ताईं तव्हां तस्लीम नथा कयो ऐं हुन जे ख़ासियतुनि हुन जी ते तव्हांखे यकीन नथो अचे, तेसि ताईं सिंधी माशरो सुधरण जो कोन अथव। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं मैडम जूं, ॼण त असां को किताबु पढ़ी रहिया हुआसीं। मैडम जे ॻाल्हियुनि मां मूंखे यादि आयो त असां इल्ज़ाम हणंदा आहियूं औरतुनि ते, त अनवर पीरज़ादे चयो असां सिंधी माण्हू उन्हनि खे पाण में खरियल चवंदा आहियूं जेके दरअसल पाण में ठहियल हूंदा आहिनि। सो अनवर पीरज़ादे जो हिकिड़ो कौल त जेसि ताईं सिंध जी हर न्याणी तालीम याफ़्ता नथी थिए तेसि ताईं सिंध जी तरक़ीअ जो ख़्वाबु अधूरो रहंदो। सो असां हिन कौल सां पंहिंजे सेशन जो इख़्तिताम कयूं था ऐं सभिनी जूं हे जेके वेठे असां सां गॾु आहिनि, सुरैया, हमीदा ऐं मैडम महताब, प्रैक्टिकली मुख़्तलिफ़ दौरनि में अनवर पीरज़ादे सां रहियूं, उनजी सघ रहियूं, हो इन्हनि जी सघ रहियो ऐं इहे ई मिसाल आहिनि जेके असां हिन प्रोग्राम जे ज़रिए अव्हां ताईं पहुचाइण पिया चाहियूं। अव्हां सभु को सवाल ऐं जे हुजे न त असां वरी ॿिए सेशन ॾांहुं वञूं था।